जब तो न जाना जो
नबी पानी जो ढुक भरे उनके बाग में जेतिरो पानी अचे त असां नबी जे अल्लाह जे इल्म में एतिरो बि मिसाल नथा ॾेई सघूं। अल्लाह जो इल्म अञा वधीक आहे। पर जेकॾहिं मखलूक बाक़ी दुनिया जे इल्म जी ॻाल्हि कजे उन्हनि सभिनी जा उलूम गॾु कजनि, उन्हनि सभिनी जा इल्म जमो कजनि, पूरी दुनिया जा आलिम जमो कजनि, नबीअनि जा इल्म, रसूलनि जा इल्म, त मदीने वारे साईं जे इल्म जे साम्हूं बाक़ी सॼी दुनिया जो इल्म ई आहे। जे समुंड मां सुई मोड़े कढबी आहे त उन में जेतिरो पाणी लॻे अल्लाह ताला मदीने वारे साईं खे एतिरो वसी इल्म अता फरमायो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हिक रात अल्लाह सुनत तिरमिज़ी शरीफ जी हदीस आहे, रब मूं वटि आयो, अल्लाह फवदा यदहु बैन कितफैया, अल्लाह मुंहिंजो मुबारक हथ दस्ते कुदरत मुंहिंजी पुठी मुबारक खे रखियो, वजदतु बर्दन फी सदैया, अल्लाह जे मुबारक हथ जी थधाण मूं पंहिंजे सीने में महसूस कई। पंहिंजे सीने में महसूस कई। रब जो हथ लॻियो हुयो वअलिमतो मा फी समाए व मा फी अर्दे, अल्लाह जो हथ लॻो जो कुझु ज़मीनुनि में आहे, जो कुझु आसमाननि में आहे, हर शइ जो इल्म अल्लाह मूंखे ॾेई छॾियो। ॼाणी वरितो, मूंखे ख़बर पइजी वई अल्लाह इल्म ॾेई छॾियो। अब अल्लाह ॾे मदीने वारा साईं वठे ऐं अल्लाह जो हबीब असांखे गैब जूं ख़बरूं ॿुधाए। विच में ॾाढा जी पैदावार मुलाकात जी कोई ज़रूरी इल्म न आहे। अली ॻाल्हि न हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे, इंतहा आहे हैरत जी। माण्हू क़ुर पढ़नि था, वरी नबी सुणे खे पाण जहिड़ो चवनि था, असां जहिड़ो आहे, वॾे भाउ जी इज़त कयो। मां सलाह अस्तग़फिरुल्लाह, मुंहिंजे महबूब जो वक़्त मिसल अल्लाह पैदा ई कोन फरमायो। वरी जो सुभान अल्लाह, माण्हू गुलाम दी महसिल जो शेर आहे, अब हिकु दफ़ो पढ़ियो आहे, वरी इंसानी ॿुधाया थो। कुरान में
सारुल्लाह के अल्लाह नामो वठी पुकारो 30 सिपारा 114 सूरतों पूरो कुरान खोल के आयत में अल्लाह मुझे दिल कर नबी के नाम वठी न सजवा जदे सजे त लख बरसा सजो तई अलका बरसा सजो मेरी अल्लाह रब्बे कायनात मुबशिर सजो केरी मन नज़ीर सजो केरी मन दाई इल्लाह सजो केरी मन चमकदार सिज सजो केरी मन सटे पियो त चवे पियो था केरी मन अल्लाह पुकारे पियो फरमाए पियो यासीन अल्लाह सटे पियो फरमाए पियो या अय्युहन नबी अल्लाह फरमाए पियो या अय्युहर रसूल सुभान अल्लाह नामे सा न सजो असल में कुरान मदीने वाले साईं सा बराबरी न तो सिखारे उम्मत के सिखारे तो एक ईमान आने वारो ये जो तो मदीने वारो असा जो रहबर आहे असा जो रहनुमा आहे असा जो अगवान असा जो महबूब आहे दिलरुबा आहे समझो तारे खुदा सुभान अल्लाह मदीने वाले जो अदब करण वारो मदीने जे ताजदार जी मोहब्बत रखण वारो हकीकी ईमान वारो आहे सुभान अल्लाह मानो अदब निकरी वजे न मल्ला अदब लूला ईमान लो जे अंदर अदब नाहे उन जे अंदर ईमान ही नाहे मानो महबूबन करीम जी जेको तस्करो अहिड़े नमूने सां कयो थो वञे जो माण्हुनि खे कीअं महसूस कराए थो वञे त नबी असां जहिड़ो तो मूं जहिड़ो वॾे भाउ जेतिरी इज़त कयो जदीद ज़हन जदीद दिमाग़ उन्हनि मौलवियुनि जूं ख़बरूं ॿुधी अॼु सोशल मीडिया जो ज़मानो आहे बेअदब पैदा थियनि था गुस्ताख पैदा थियनि था पोइ हुकूमत विच में अचे थी उन्हनि खे क़तल कयो थो मारियो थो वञे ऐं पोइ जज़्बाती माण्हू उन्हनि खे मारे थो छॾे जेको नबी जी शान में गुस्ताखी थो करे सबब छो आहे छाजे लाइ इहो सबब पैदा थियो आहे मुआशरे में इहो बिगाड़ छो पैदा थियो आहे इन मौलवीअ जे करे इन मुल्ले जे करे जेको नबी जी मिंबर ते वेही तौहीद सेखारे थो ईअं माण्हुनि खे ॿुधाए थो त नबी असां जहिड़ो तो मूं जहिड़ो वॾे भाउ जेतिरी इज़त कयो नबी वटि हीअ शइ न आहे नबी वटि हो इल्मु न आहे नबी जी ज़ात में हीअ खामी आहे हीअ ख़राबी आहे अलियाज़ बिल्लाह तकले कुफर नबाशत जॾहिं मौलवी मिंबर ते बीही इहे ख़बरूं अवाम खे सेखारींदा त माण्हू जे ज़हन में बेअदबी पैदा थींदी गुस्ताखी पैदा थींदी मां चवां थो अहिड़नि मौलवियुनि जी सोबत में वेहण बि हराम आहे जेको नबी जी बेअदबी सेखारण वारो आहे कचहरी उनजी में वेझे तकरीर उनजी ॿुधिजे जंहिंजो ख़िताब ॿुधी दिलि में मुस्तफ़ा जी मोहबत पैदा थींदी मदीने वाले जी ज़ात केड़ा गलत तशरीह बयान कन था या त कादियानी जी सोच आ त नबी जी इज्जत घटाई वने अल्लाह जो कुरान तो फरमाए तमा जैसी मोमिन ही ना हो जैसी पाजे मामलात में मदीने वाले साईं के पाजो हाकिम पाजो अगवान न बनायो फला रब्बिक ला युमिनु हत्ता मदीने वाले साईं मेरा कुरान फरमाए तुझे रब जो मूंखे कसम तुझी कसम खणी अल्लाह ॼाण थी
करीम जहिड़ो ॿियो को सुहिणो दुनिया में ॾिठो ई हो फरमाए थो कअन्न शम्स तजरी फी वजही हबीब जॾहिं ईंदो हुया सन जो रुख़ ज़ेबा ज़ाहिर थींदो हुयो ईअं लॻंदो हुयो ॼण सिज सन जे मुखड़े में हली रहियो आहे मुरकंदा हुया खिलंदा हुया दंद मुबारक ज़ाहिर थींदा हुया त खिलण सां दरो दीवार चमकी बीठा हुया सही मुस्लिम शरीफ हदीस हज़रत सय्यदना अनस बिन मालिक को फरमाए मा शममतो अंबरन कत्तो वला मिस्कन वला शैया अत्यब मिन रीह रसूलिल्लाह तेरी सुहान न मुश्क में हुई न अंबर में हुई न खतूके में हुई तेरी सुहान तुझे मुझे दिल पर नबी के जसद पाक में हुई ये कलीमा गुजरी दीदा हुया त टिन ॾींहंनि ताईं उहा कली सुहान जी दी हुई हथ मिलाईंदा हुया त टिन ॾींहंनि ताईं हथ मां ख़ुशबू ई कोन वेंदी हुई वार मिलण जे लाइ ईंदा हुया साहबी चवंदा जेको नबी सां मिली ईंदो हुयो जंहिंजे मथे ते जे ॿार जे मथे ते महबूब सोना शफ़क़त जो हथ रखंदा हुया उनजे जिस्म मां टिन ॾींहंनि ताईं ख़ुशबू ई कोन वेंदी हुई वरी को सुभान अल्लाह असांजे जिस्म मां पघर निकिरे त छत अचे असांजे जिस्म मां पसीनो निकिरे त बदबू अचे कंहिं चऊं न घर वारी पासे में सुम्हण करे असांजो जिस्म इहो आहे पर नबी जे जसद अंबरी मां पघर निकिरे त उहो पघर मुबारक बि सुरहान खां मुश्क ऐं अंबर खां वधीक ख़ुशबूदार साहबी चवे थो त जॾहिं महबूब ईंदा हुया गर्मी मौसम में सन जे जिस्म मां घणो पघर निकिरंदो हुयो तकरीर कंदा हुया मिंबर ते वेंदा हुया सन जी पेशानी मुबारक मां पसीनो निकिरंदो हुयो त पघर जा टेपा पघर जा खतरा ईअं महसूस थींदो हुयो ॼण पेशानी ते मोतियुनि जी चमकार नज़र ईंदी हुई हुस्न में बेमिसाल सूंह में बेमिसाल जहिड़ियूं अखियूं हसीन जहिड़ा मुंहिंजे नबी जा दिल हसीन जहिड़ो मुंहिंजे महबूब जी पेशानी हसीन जहिड़ा मुंहिंजे मुस्तफ़ा जा ज़ुल्फ़े अंबरी हसीन मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जहिड़ी सात में सिफ़ात में को इंसान अहिड़ो हसीन न आयो फज़लाबाद वारो जहिड़ो तुंहिंजो मुंहिंजो दिल पर नबी हुस्न में साथिया शमाइल तिर्मिज़ी रहमतुल्लाह अलैहि जो उनमें हिकु हदीस तवील आयूं आहिनि जंहिंमें महबूबन करीमन जा औसाफ बयान कया विया नबी सोए जूं सिफ़तूं बयान कयूं वियूं आहिनि उहे हदीसूं तव्हां यादि कयो ये सिंधी में मौजूद आहिनि ऐं जेकॾहिं तव्हांखे ज़रूरत पवे त मुंहिंजे मुर्शिदनि जो किताब
बारकल्लाहु ली व लकुम फिल कुरआनिल अज़ीम।